बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां आबिद अली मंगरियो। सब खां पहिरियां जैकब न्यूज़ हेडलाइन। जैकबाबाद में 9 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा थी वियल 7 दर्जे जी शागिर्दियाणी शाइस्ता खोसो जी बाज़ियाबी लाइ संदसि वारिसनि पारां पीउ सोनो खोसो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त बासर जवाबदार असगर ख़ान खोसो ॿिनि अणसुञातल हथियारबंदनि सां गॾिजी असांजे घर में घिड़ी शाइस्ता खे अगवा कयो, जिन खे मौलादात पुलिस गिरफ़्तार न करे रही आहे। उन्हनि SSP खे अपील कंदे चयो त अगवा थी वियल न्याणी खे बाज़ियाब कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई। जैकबाबाद के इलाइक़े गढ़ी हसन में सरकारी दवाऊं शाख में लुढ़ंदे नज़र आयूं। लखें रुपयनि जूं सरकारी दवाऊं मुद्दे ख़ारिज ॼाणाए उछलायूं वयूं। MS डॉक्टर ज़फ़र सर की मूजिब इहे दवाऊं असांजी अस्पताल जूं न आहिनि। मुद्दे ख़ारिज दवाऊं असां खां NGOs खणी वेंदी आहे। जांच कराई वञे त आख़िर ही दवाऊं कहिड़ी अस्पताल जूं आहिनि। मीरपुर बुर्रो में गोश मोहम्मद यूसुफ बुर्रो वासण शादीशुदा औरत रुखसाना घरां निकिरी तहफ़ुज़ लाइ थाणे ते पहुची वई। थाणे ते पहुतल औरत जो चवणु हो त मुंहिंजो मुड़ुसु पोरियो कंदो आहे ऐं हू जॾहिं घर न हूंदो आहे त संदसि घरवारा मूं ते तशद्दुद कंदा आहिनि, जंहिं सबबु रोज़ जे तशद्दुद खां तंग थी थाणे पहुती आहिनि। पुलिस मूजिब कानूनी घुरिजूं पूरियूं करण बाद औरत खे अदालत पेश कयो। जैकबाबाद में मजलिस वहदतुल मुस्लिमीन ऐं इमामिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन पारा चनार बम धमाके ख़िलाफ़ ऐं लापता थियल शिया नौजवान जी वापसी लाइ प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त पारा चनार में थियल बम धमाके में मासूम ज़िंदगियुनि जे नुक़सान ते इज़हार अफ़सोस ऐं वाक़े जी मज़म्मत करियूं था ऐं मुल्क जे आला इदारनि जे बाला ऑफिसर्स खे अपील था करियूं त खंबे गुम कयल शिया नौजवाननि खे वापसि करायो वञे त जीअं संदसि घर भातियुनि जूं सालनि खां गुम थियल ख़ुशियूं वापसि अची सघनि। जैकबाबाद में बोतल जा पैसा घुरण ते जतोई बिरादरी जे माण्हुनि पारां होटल ते हमिलो। अबड़ा बिरादरी जा 6 ॼणा रतोरत ज़ख़्मियुनि जो चवणु हो त जतोई बिरादरी जे माण्हुनि होटल ते अची बोतल पीती, जन खां पैसा घुरिया त हुननि चयो असीं ख़ैरपुर में क़त्ल करे आया आहियूं, तव्हां वरी असां खां बोतल जा पैसा था घुरो। जंहिं बाद उन्हनि जे 20 खां मथे लठ बरदार माण्हुनि असां मथां हमिलो करे ॾिनो आहे। काज़ी अहमद वेझो ॻोठ मीर मोहम्मद जोणो में केले जी फसल मां अॻूणे प्राइमरी उस्ताद अब्दुल शकूर जोणो जो लाश हथ। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वरितो ऐं अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिब पुरअसरार तौर फौत थी वियल अॻूणे उस्ताद जी लाश भरिसां हिकु नशावर इंजेक्शन बि हथ आई आहे। ख़दशो आहे त संदसि मौत नशेआवर इंजेक्शन सबबु थियो आहे, जॾहिं त ॻोठाणनि ऐं वारिसनि जो चवणु हो त फौती नशे जो आदी हो, जेको काल शाम खां गुम हो ऐं राति घर न आयो त संदसि ॻोल्हा कईसीं, जंहिंजो लाश हथ आयो। ॿारनि जी हक़नि बाबति जोड़ियल नेशनल कमीशन NCRC जे मेंबर इक़बाल ॾेथो चयो आहे त सिविल सोसाइटी ऑर्गेनाइज़ेशन्स ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ जोड़ियल कानून ऐं पॉलिसीज़ बाबति आगाही फ़राहम करण में तमामु अहम किरदारु अदा करे सघनि थियूं। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन कराची में लीगल राइट्स फोरम पारां ॿारनि जे हक़नि ऐं NCRC जे किरदारु वारे उन्वान ते कोठायल मुख़्तसिर सेशन खे ख़िताब कंदे कयो। इक़बाल ॾेथो पाकिस्तान जे आइन में ॿारनि जे तहफ़ुज़ जो ख़ुलासो कंदे चयो त CSOs खे ॿारनि बाबति जोड़ियल कानून, पॉलिसीज़ ऐं मैकेनिज़म जी ॼाण हुअणु लाज़मी आहे। लीगल राइट्स फोरम जे CEO मलिक ताहिर इक़बाल चयो त LRS सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी सोशल वेलफेयर, सिहत, तालीम, पुलिस, जेल, अदालत ऐं घरू खाते सां कोऑर्डिनेशन में आहे ऐं LRF डेप्यूटी कमिश्नर सां बि ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ संजीदगी सां कमु करे रहियो आहे। सिंध क़ौमी मुआज़ ठठो जे अॻूणे सदर ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी जे वेझे साथी शहीद मुश्ताक ख़ासख़ैली जी 11वीं वरसी मल्हाई वई, जंहिंमें GSN मुआज़ जे चेयरमैन सनाम ख़ान कुरैशी, सरवर ख़ुश, बाबूजान ख़ुश, असद गोपान, डॉक्टर न्याज़ कालानी, GSN मुआज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो, नवाज़ शाह भाॾाई समेत मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमातुनि जे अॻवाननि, कारकुननि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं मुश्ताक ख़ासख़ैली जी आख़िरी आरामगाह ते वञी गुलनि जी चादर चाढ़े भेटा पेश कई। घारो में गोलाई वेझो क़ाइम हिकु ट्रस्ट पारां 17 साल गैर मुसलमाननि खे मुसलमान करे विकिरो कयल 4 एकड़ ज़मीन ते ट्रस्ट हलाईंदड़ मुमताज़ काज़मी पारां ज़बरदस्ती कब्ज़ो करण ख़िलाफ़ सत्तार शेख ॻोठाणनि सां गॾिजी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त मुमताज़ काज़मी हिकु ट्रस्ट जे नाले ते लखें रुपया इमदाद वठंदो आहे ऐं हाणे असां पारां ख़रीद कयल ज़मीन तां असांखे बेदख़ल करे ज़मीन फबाइणु चाहे थो। इंतिज़ामिया पारां नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम न कयो वियो त अदालत जो दरवाज़ो खड़काईंदासीं। ही हुयूं हेडलाइंस। वधीक तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।